थो पियो। असां लतीफ़ खे उन लतीफ़ जे हिकु हिकु लफ़्ज़ खे लतीफ़ जे हिकु हिकु बेत वाईअ खे असां सम्झूं था पिया त जेको तहक़ीक़ जे मंशूर मां जीअं गुज़रे थो त उन जूं नयूं मानाऊं ई निकिरी थियूं अचनि, नवां रंग निकिरी था पिया अचनि। त जीअं मां अॻाड़े मां लतीफ़ साईं जो ज़िक्र कयो, सभु खां पहिरियां खां पुॼे, सभु खां पहिरियां खे पुॼे थी पई, खोड़ था पिया पुॼनि, लतीफ़ ते खोड़ तहक़ीक़ूं थियूं आहिनि, लकी ते खोड़ खोजूं थियनि थियूं। असां इहो बि सम्झूं था पिया त लतीफ़ ते ता क़यामत हुन जो एॾो आफ़ाक़ी पैगाम आहे जो इनखे अञा खोलबो, नवां नवां रंग, नवां नवां अक्स, नवां नवां मक़सद मतिलब निकिरंदा। सदर तव्हां कीअं था सम्झो लतीफ़ खे, लतीफ़ जो उन समाजियत खे, लतीफ़ जेको जंहिं नमूने सां पाण वटि पहुतो आहे, तव्हांजो सफ़र छा आहे, तव्हां उन सफ़र खे कीअं था पिया ॿुधायो दोस्तनि जे साम्हूं? थैंक यू अमर साहब। जिए लतीफ़, जिए लतीफ़ जी ॿोली, हक़ मौजूद सदा मौजूद। लतीफ़ साईं खे पाण बि ईअं ई पढ़ियो जीअं आम माण्हू पढ़ंदा आहिनि, बिल्कुलु ईअं ई। छो त पाण का लतीफ़ ते का डिग्री कोन था रखूं, आम जीअं ई पढ़ूं था, पर थोरो लफ़्ज़नि जा मुंझारा सिलसिलांग जॾहिं खां पढ़ंदा पिया अचूं त उहे क्लिक थींदा पिया अचनि त जेकर इन्हनि खे सम्झण जो खपे। मानाऊं त मिलनि पियूं, पर उहो ज़हनी तौर ते उहो जेको हिकिड़ो ख़्यालु हुयो उनजो पूराओ कोन पियो थिए। तव्हांजे असांखे गंज जी जेका सिक हुई उहो गंज असांखे हथ अची वियो। गंज जे हथ अचण खां पोइ असांजो तमामु बहितरीनु दोस्त आहे रियाज़ हुसैन बुरड़ो, जेको लफ़्ज़नि जा बुनियाद बि ॼाणींदो आहे। मां ईअं सम्झंदो आहियां त ॿोली दान बि उते रहिजी वञे। बेशक ॾाहो ऐं बुनियाद उनजो पहिरो खणंदो त लफ़्ज़ काॾों जो आहे, कीअं आयो, काॾे थो। उहो हिन महफ़िल में तव्हां असां सभिनी सां गॾु हुजणु खपे हा, पर अफ़सोस जो हुनजी तबियत नासाज़ीअ जे करे असां वटि मौजूदु कोन्हे। पर जॾहिं असां गंज खे ॾिठोसीं ऐं गंज जा पेरा खयासीं ऐं लफ़्ज़नि खे उथल पुथल कईसीं त असांखे खोड़ मुंझारा जेके लफ़्ज़नि जा हुया उहे आॾो तरी पिया अचनि त जेकर असां लफ़्ज़ ईअं न आहियूं जीअं असांखे खयो वियो आहे। पोइ हीउ कमु सवलो कोन हुयो, औखो कमु हो। तंहिंजे करे अदा फयाज़ ऐं अदा रियाज़ बुरड़ो ऐं मां इहा कोशिशि कईसीं त असां छो न लतीफ़ ते कमु कयूं ऐं लतीफ़ जे लफ़्ज़नि जा पेरा खणूं। तीअं असां उन लफ़्ज़नि जे पेरनि खणण जे लाइ असांखे सिर्फ़ु गंज ई काफ़ी कोन हुयो जो असां उन गंज मंझां ई सभु कुझु अख़ज़ करे वठूं। तंहिंजे करे असांखे मुहक़िक़ ऐं ॾाहनि जी जेके पुराणा कमु करे चुका आहिनि, तहक़ीक़ करे चुका आहिनि, उन्हनि जी ज़रूरत असांखे पई पए। असां इहो संगत में जॾहिं महफ़िल में वेठे ज़िक्र कयोसीं त साईं मजीद थईम ऐं साईं जमाल मुस्तफ़ा शोरो जे तवसुल सां असांखे वीआरओ खनि शाह जा रिसाला ऐं उन सां गॾियल सलाड़ियल माहौल असांखे प्रोवाइड कयो वियो, मुयसरु थियो, जंहिं तां असांजो हीउ कमु शुरू थियो। उन कम जी शुरूआत जे लाइ जेके असांखे घुरिबियल शयूं हुयूं, मां हिकिड़ो ज़िक्र कंदो थोरो लिखत में, इन जे करे जो मुंहिंजी पहिरीं स्पीच आहे। असां खे जेका ॿोली लिखत में अबुल हसन इस्फ़ानीअ जी लिखत सां जेका गंज जी ॿोली लिखियलु आहे उहा तक़रीबन 40 या 42 अखर मिलनि था, जॾहिं की हिन वक़्तु असांजी ॿोली जेका आहे उहा 52 अखरनि ते आहे। हाणे उन में ज़ाहिर आहे 10 या 12 अखर उहे आहिनि जेके असांजे पुराणे उन में कोन था मिलनि। पर असां जॾहिं पहिरियों खयोंसीं त असांखे 3 लफ़्ज़ एॾा गौरा मिलिया जेके 5 6 7 अखरनि जी जॻह ते कमु आंदा हुआ, पर अखर उहो हिकिड़ो हुयो। उहो जॾहिं हिकिड़ो अखर विराइजी ऐं खोड़ रूप पियो अख़्तियार करे त असांखे
उहो अल्फ़ खां ये ताईं जो हिकिड़ो सिलसिलो ठाहिणो पियो। जॾहिं असां सिलसिले पहिरियों खयोंसीं त असां में 3 जेके अखर हुया अमर साईं, उहे 3 अखर असांजा उहे इहे हुया त हिकु त रे आहे, रे जेका असांखे उचार पई ॾिए, पंहिंजो रे जो उचार त ॾिए पई, पर उन सां गॾोगॾु रे जो बि ॾिए पई, रे सां गॾु रे हे जो बि ॾिए पई, उन सां गॾोगॾु रे हे जो बि ॾिए पई, उन सां गॾोगॾु नून बि रे मञा निकिरी पियो अचे, लूणु वणु जेको असां इस्तेमालु कंदा आहियूं उहो बि इन रे मां निकिरी पियो अचे, ऐं लाम बि असांजो रे सां निकिरी पियो अचे। त हाणे 7-8 शयूं हिकिड़े रे जे इस्तेमालु करण सां मुख़्तलिफ़ सूरतूं पियो अख़्तियार करे। इहो 1 मिंट मां ॻाल्हि कटियां थो तव्हांजी। जी, छा तव्हां इहे जेके अखरनि जी ॻाल्हि करियो था पिया, इहा गंज जे लिखत जी ॻाल्हि कयो था? जी जी जी, ओके, बिल्कुलु गंज जी। छो त उहो असां इहे त प्रूफ सबूत ज़ाहिर आहे, स्टडी कई आहे, पढ़ियो आहे उन ते। इन खां पोइ हुयो हिकिड़ो लफ़्ज़ु आहे खे खट, जॾहिं की उन खे इस्तेमालु कयो वियो आहे गाफ गॾो जेको असां कमाणींदा आहियूं, गाफ में बि अची थो, घे घोड़ो बि अचे थो, गेरो बि अचे थो, ऐं ईअं सिंग बि अचे थो, ऐं पंहिंजो खे जो उचार बि ॾिए थो। तीअं असां वटि हिकिड़ो लफ़्ज़ु आहे दाल, जेको दाल पंहिंजो दाल जो बि आवाज़ थो ॾिए, धा जो बि ॾिए थो, ऐं ढाल ढगे जो बि ॾिए थो, ज़ाल ज़रो बि कॾहिं उन में इस्तेमालु थी पियो वञे त दाल धोबी बि अची पियो वञे। हाणे इहे जॾहिं असां कंबाइंड कयासीं, जॾहिं असां सहेड़े वरितासीं, त पोइ असांजो हिकिड़ो उत्साह पैदा थी पियो त न, असांखे लतीफ़ पंहिंजा दग ॾिए थो त मूं ॾे अचो ऐं मूंखे तव्हां हीअं बि सहेड़े सघो था। सो अदा रियाज़ ऐं असां हिन कम जी शुरूआति कई आहे। इन सां मां तव्हांखे प्रूफ तौर ते, सबूत तौर ते लतीफ़ जा 2-4 बैत आहिनि, उहे मां तव्हांजे नज़र कंदुसि। हिकु जेकॾहिं दोस्तनि खे, छो त असांजे साम्हूं कुझु ॿोलीदान वेठा आहिनि ऐं ॾाह वेठा आहिनि, उन्हनि खे थोरो तव्हांखे ई सवलाइप करे हिकिड़ो मिसाल तौर ते मां ॾियणु थो चाहियां त जीअं सोशल मीडिया, किताब, उन्हनि में असां हिकिड़ो बैत जेको सचल साईं जो पढ़ंदा आहियूं, मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते, ख़ासि तौर ते सूफ़ी संगत में घणो उचारींदा आहियूं। मज़हबनि मुल्क में माण्हू मुंझाया, शेखीअ पीरीअ बुज़ुर्गीअ बेहद भुलाया। त इहो जेको मज़हबनि मुल्क में माण्हू मुंझाया, ॿिए खे जेका ज़बर आहे, असां वटि हिकिड़ो गज़ब जो हिकिड़ो डॉक्टर तनवीर साहिबु ॾाहो माण्हू हो, उन चयो इहो ॿिए खे ज़बर न आहे, ज़ेर आहे। सिर्फ़ु ज़ेर ऐं ज़बर जे फ़र्क़ सां सॼो मतन मटिजी थो वञे। मज़हबनि मुल्क में माण्हू मुंझाया, मज़हबिन मुल्क में माण्हू मुंझाया। हिकिड़े पासे ॾे असां वटि जेको आम ख़्यालु आहे उहो इहो आहे, मज़हबनि मुल्क में माण्हू मुंझाया, यानी मज़हबनि, हिंदू, इस्लाम, ईसाई, यहूदी। पर जेकॾहिं चवे थो मज़हबिन मुल्क में माण्हू मुंझाया, मुल्हनि, उहो ईसाइनि में बि वेठो आहे, हिंदुनि में बि वेठो आहे, मुस्लमाननि में बि वेठो आहे, उहो जंहिंजो उहो ज़िक्र अचे थो पियो। त माना असां हिकिड़े अखर जे हेठि मथे थियण सां, ज़ेर ज़बर पेश एराब खे हेठि मथे थियण सां सॼो ज़हन जो तसवुर ई मटिजी थो वञे। त तव्हां जेको लतीफ़ जे बेत खे तव्हां, छा उहो ज़ेर ज़बर पेश ते ई आहे या लफ़्ज़नि जे बीहक ते ई तव्हां कयो था? उन्हनि जो को मिसाल जेकॾहिं ॾियो त इहा महिरबानी थींदी। हा, बिल्कुलु। पहिरियां त पूरे जो पूरो लफ़्ज़ बेचैन थो थी वञे, ऐं खोड़ सारियूं ज़ेरियूं ज़बरूं बि आहिनि। जीअं त हिन वक़्तु ताईं असां 510 बैतनि ते पंहिंजी लिखत पूरी करे चुका आहियूं। 510 बैत, जिन मां असांखे 63 बैतनि में वॾा झोल नज़र आया। 63 बैत, जंहिंमें हल्कियूं फुल्की मिस्टेक्स चइजे उहे 111, 18 वायूं ऐं 510 बैतनि में जेके असांखे झोल नज़र आया, या जेके लफ़्ज़ असांखे ॿीतरा आया, या बैत साॻियो ई खयल आहे, साॻिए ई शेप में खयो वियो आहे, साॻिए ई लिखत में खयो वियो आहे, पर उनखे न सम्झण जे करे उनजो सॼो मफ़हूम चेंज थी वियो आहे। इहो ईअं आहे त लतीफ़ जो गंज आहे, उहो पोयों अखर
अॻे अखर सां गॾु बि खयो वियो आहे। जॾहिं उनखे धार करण सां उन जो अक्स ॿियो थो थी वञे, उन जो ख़्यालु ई ॿियो थो थी वञे। पहिरियां त असांजो ज़ोर इहो ई आहे त लफ़्ज़ हिकिड़ो अखर जेको आहे न, उहो अखर सां जॾहिं लफ़्ज़ जुड़े थो त ॾाढो सुहिणो थो थिए, ऐं जेको लफ़्ज़ आहे उहो ख़्यालु जोड़े थो। बैत जेको आहे हिकिड़ो सन्हो ठाहे थो ॾे। हाणे जॾहिं असां हिकिड़ो लफ़्ज़ ई असां मिस करे खयोंसीं, असां उनखे न सम्झी सघियासीं या उन जे असली आकार ताईं न पुॻासीं जेको उनजो उसलूको हक़ु हुयो, त पोइ ज़ाहिर आहे असां पहिराइतो क़दम न खणी सघंदासीं। हाणे मां उन लाइ हा जीअं मिसाल मां तव्हांखे हिकिड़ो बैत थो ॾियां, पर लतीफ़ असांजो हिकु त असांजी शुनास आहे। जेकॾहिं लतीफ़ असांजी वीरास आहे, असांजी बैन अल-अक़वामी पहचान आहे, पर जेकॾहिं लतीफ़ जो लफ़्ज़ असां ग़लति असां सिंधियुनि ई इस्तेमालु कयोसीं त उहो जॾहिं ट्रांसलेट थींदो, दुनिया जो सफ़रु कंदो, त उहो उन ई शेप में सफ़रु कंदो। जॾहिं की थियणो ईअं खपंदो त असां उन ते पंहिंजा आलिम विहारे या मुहक़िक़ ऐं तहक़ीक़ अञा करणो खपे त इहे लफ़्ज़ मुंझल छो आहिनि, या अहिड़ा लफ़्ज़ जेके असां वटि राइज कोन्हनि ऐं उहे लफ़्ज़ असां खां गुम जेकॾहिं कया विया आहिनि या थी विया आहिनि त कहिड़ो सबबु आहे, पर इहे पहिरां कोन खया विया। तीअं असां लतीफ़ जो जेको गंज आहे उनजी शुरूआति आहे ससुईअ सां, तीअं असां उन ई तरीक़े सां कमु शुरू कयो आहे। पहिरियों बैत त वढी थी वायूं करे कुठल कूकारे, वढी थी वायूं करे कुठल कूकारे, हुन पन पंहिंजा सारिया हू हॾूं हंजूं हॾनि लाइ हारे। इहो त असां जेको हिकिड़ो सहेड़ियूं था, जेको असां हिकिड़ो किताब जी शिकिल में आणियूं पिया, उन जो हिकिड़ो तव्हांखे मां समाजी पहलू त लतीफ़ उन में समाजी असांखे कहिड़ा सबक़ ॾिना आहिनि उहो तव्हांखे ज़रूरु ॿुधाइबो। पर ॿियो बैत जंहिंमें असांखे झोल नज़र आयो, मां उहो तव्हांजे अॻियां पेश थो कयां। बैत आहे त जां सामाणीअ ससुई, जां सामाणीअ ससुई त वेस विड़नि जो कर, जां सामाणीअ ससुई त वेस विड़नि जो कर, लाहे लॼ लतीफ़ चए थी बेखारियाणी बर, त वेंदे पवई वर अॻियां हो त हुज़ूर। असांखे जीअं असांजा शारिया कमु कंदा आया आहिनि, उन शेप में मां इहो बैत पढ़ियो आहे, पर जेको असां उन मां सम्झो आहे या असां उन जी मानाउनि में वियासीं त लतीफ़ असांखे मैसेज कहिड़ो थो ॾिए, त पोइ असां रुकिजी वियासीं त न, जेको असांखे माना ॾे लफ़्ज़नि जी मिले थी उहा असांजो मैसेज कोन्हे। असां जॾहिं चयो त जां सामाणीअ ससुई, जां सामाणीअ ससुई त वेस विड़नि जो कर। हाणे हिते पहिरियां त सामाणीअ जी माना ॾिनी वई आकिल बालिग़ ऐं जवान, ठीकु आहे, इहो आम मुहावरो आहे, असां वटि इहो लफ़्ज़ कमु बि ईंदो आहे। पर लफ़्ज़ जेको विड़नि कमु आंदो वियो, इहो असांजे लाइ ॼण ओपिरो लफ़्ज़ हुयो या अणॿुधल लफ़्ज़ हुयो। उन खां पोइ हिते जेका सिट पई अचे त लाहे लॼ लतीफ़ चए, बेशर्मी बेहयाई वारो कॉन्सेप्ट, हिकिड़ो तसवुरु इहो ठाहे करे ऐं तूं बेख कंदी हल, त असांखे इहो लतीफ़ ॼण ॾाढो हिते मुदबर तरीक़े सां ऐं हिकिड़ो सुहिणे तरीक़े सां को उत्साह कोन पियो ॾिए त लतीफ़ हेॾी वॾी ससुईअ जे किरदार खे ऐं उहो एॾे वॾे अल्फाज़नि में कमु आणे, थोरो असांजे लाइ ॼण हिकिड़ो अजीब हुयो, छो त असां सिर्फ़ु लतीफ़ खे शाइर कोन था सम्झूं, पर अक़ीदे जी हद ताईं बि असां मुहबत कंदड़ आहियूं। तंहिं करे असां कोशिशि कईसीं त हिन जो पहिरों कीअं खणिजे। सो जां सामाणीअ ससुई तां वेस विड़नि जो कर। हाणे असल लफ़्ज़ आहे जेको विड़नि, जंहिंखे उन्हनि चयो माना लुची बदचलन
बद किरदार जंहिंजी माना इहा ॾिनी वई। पर जॾहिं असां पहिरियों खयोंसीं त इहो लफ़्ज़ असुलु विढ़नि कोन्हे, इहो लफ़्ज़ हुयो विरहण। छो त रे मंझां रे हे जो उहो लफ़्ज़ असां वटि मौजूदु आहे ऐं इहो ई लफ़्ज़ रिसालनि में ॿिए तरीक़े सां ॿिए हंधि खयो वियो आहे, न की हिकु हंधि ते, पर उन जा खोड़ सारा रुख आहिनि जिते खयो वियो आहे। हाणे असां सम्झोसीं त जा सामाणीअ ससु हुई त वेसु विरहण जो कर। हाणे विरहण आहे जोगण, विरहण विरागण। जॾहिं असांखे इहा सम्झ पई त वेसु लतीफ़ कराए थो, उहो वेस बि असांजो निकिरी थो अचे, लफ़्ज़ लफ़्ज़ असांजो पॉइंट टू पॉइंट ठहंदी थी अचे ऐं उन जे लाइ जेको किरदारु हुजे, छो त बदचलन औरत जो को वेस कोन्हे। तंहिंजे करे असांखे जॾहिं जोगण जी रूप में मिली आई, विरहण जे रूप में मिली आई, त हिकिड़ो असांजो ख़्यालु ॾाढो जायदार थी वियो, ॾाढो मज़े में, ऐं असां मुतमिन थी आयासीं। त ॿियो इन सिट सॼी जो जेको मफ़हूम आहे त जा सामाणीअ ससु हुई, हिते आकिल बालिग जो को बि किरदारु कोन्हे। इहो सिधो सो जा होश में आई आहे, जा होश में आई आहे। ए ससु हुई तव्हां वेस विरहण जो कर, हाणे जोगण थी निकिर। पोइ हिते पोइ सिट में बैत कमांदो वियो त लाहे लज लतीफ़ चए, लाहे लज लतीफ़ चए थी बेखारियाणी भर। हाणे बेनंगी थी पओ, बेलजी बेशर्मी थी निकिरी पओ, जेको मैसेज असांखे कन्वे करायो वियो। पर ईअं कोन हुयो। जॾहिं गंज खे ॾिठोसीं त लफ़्ज़ पियो मिले त लाहे लाए लुंग लतीफ़ चए थी बेखारियाणी पर। जॾहिं लाए लुंग लतीफ़ चए थी बेखारियाणी पर, त इरादो ॿधो। हाणे इहो मज़बूती ठाहे, अक़ीद पंहिंजो ज़हन खे पंहिंजे खे दुरुस्त कर त मूंखे इहो पंधु करिणो आहे। त जॾहिं असां न पहिरियों खयोंसीं त हीअ त हिकिड़े बैत में 2-4 मिसिंग्स मिलनि थियूं ऐं ख़्यालु जेको ॾिनो थो वञे त इहो बैन अल अक़वामी सतह ते त माण्हू ठठोल कंदो असां ते, यार हे हिननि जो एॾो वॾो आका जंहिंखे पूॼा जी हद ताईं था खणी वञनि ऐं उनखे अहिड़नि लफ़्ज़नि में था कमाननि। त इहो हिकिड़ो वॾो अलमी हो ऐं सचो इहो आहे त थोरो अॻिते हली अब्दुल बासित असांजी महफ़िल जो दोस्त आहे ऐं कॾहिं कॾहिं असां हुन सां ॻाल्हाईंदे ॻाल्हाईंदे रोई बि पवंदा आहियूं त एॾो ज़ुल्म यार, एॾो न सम्झी सघण जे करे। ख़ैर इहो हिकु बैत कोन आहे। प्यारा सदर इहो ॻाल्हि कथा करण जो छा आहे त माफ़ कजो। असुल में छा आहे त पाण खे टाइम अॻ में जेका सेशन हुई उहा माशाल्लाह सां एतिरो वठी वई, इन्हनि एतिरो त बांह छो थो ॿधे, मूंखे ख़बर आहे तुंहिंजे मथां दॿा बांह त न ॿध यार। सो अॻ में ई सेशन जो आहे, पाण वटि टाइम मुख़्तसर आहे। हिकिड़ो चाहींदुमि त सुवाल विच में आॾो ऑडियंस जेके वेठा आहिनि मोहबती, तव्हांजी ॻाल्हि खे थोरो समप जेकॾहिं कजे त जा सामाणीअ ससुई त वेस विड़नि जो कर। असां आमतौर ते पढ़ियो आहे, सभिनी शाइरनि इहो ई लिखियो आहे। तव्हां जेका कबीर जेको ॾाढो सुहिणो जुमिलो चयो हुयो त तुम कहो कागज़ की लेखी हम कहें नैनन की देखी। सो तव्हां जॾहिं ॿियनि जे उन्हनि काग़ज़नि खे ॾिसी करे तव्हां पंहिंजे नेण में, तव्हां पंहिंजे हीअं जी जेका अखि खोले तव्हां हुनजी नई माना था पिया ॾिसो, नओं मक़सदु था पिया ॾिसो त ऐं ससुई जीअं ई तोखे ख़बर पई त तुंहिंजो वर वठी आहे, जीअं ई तोखे ख़बर पई त तूं बेवह थी वई आहे, जीअं ई तोखे ख़बर पई त तुंहिंजो मुड़ुसु गीए खणी आहे, त इहो जेको इहो हाणे कुंवार जो वेसो लाहे, हाणे बेरागण थी, बिरहण थी, जोगियाणी थी ऐं हुनजे कढ लॻी पओ। जीअं कढ जीअं ई लॻंदी आहे त उहो तोखे वर पवंदो। मुंहिंजे ख़्याल में तव्हां इहो ई था चओ। ऐं सम्झां थो पियो त ॾाढी ख़ूबसूरत माना आहे। इन जे विच में टाइम पाण वटि तमामु मुख़्तसिर आहे। जे तव्हां ई मां चाहींदुमि त हिकिड़ो दोस्त हाणे मुख़्तसिर सुवाल थींदा, सुवाल में जवाबु न ॾिजो। ऐं मां चाहींदुमि त साक़िब ॾे जेकॾहिं माइक महिरबानी करे अॻिते वधायो त
लतीफ़ अहिड़ो ख़ज़ानो आहे जो मुंहिंजो हिकिड़ो ईमान आहे त लतीफ़ ते क़यामत ताईं तहक़ीक़ूं थींदियूं रहंदियूं। लतीफ़ नयूं नयूं मानाऊं ॾींदो रहंदो। रहबर आहे, असांजे सिंध जो वाहरू आहे। माइक आई अदा ओ माइक वारा वता ओ मुहाणा मायाणी ॾे टाइम कोन्हे बाहूं था ॿधनि। साईं गुज़ारिश है किताबनि में माशाल्लाह तहक़ीक़ी जेका क्रेज़ी थिए थी उहा असां उहा सभिनी जे आॾो आहे। हिकिड़ो मिसाल साईं ॾिनो मज़हबनि ऐं मज़हबिन सदायती सबका बुख न बासिका ऐं बख न बासिका अहिड़ियूं केतिरियूं ई ॿियूं तहक़ीक़ मां ॻाल्हियूं साम्हूं आयूं आहिनि। सुवालु मुंहिंजो इहो त तव्हां छा तजवीज़ कंदा त किताबनि जी तहक़ीक़ सां गॾोगॾु कहिड़े अंदाज़ में, छो जो उचार तॾहिं क्लियर थींदो जॾहिं ऑडियो जी फॉर्म में, वीडियो जी फॉर्म में, मुख़्तलिफ़ अहिड़नि प्लेटफॉर्म्स में माण्हुनि खे इहो आगाह कयो वेंदो त सही तलफ़ुज़ सही उचार ई आहे। त इन लाइ छा तजवीज़ कंदा किताबनि खां अॻिते इन सफ़र खे कीअं वठी हलिजे ऐं उहो पुरअसर केतिरो हुजे, इन बाबति ॿुधायो। तव्हां वटि तरीक़ेकार कहिड़ो आहे, तव्हां कीअं तजवीज़ कंदव त इनखे कहिड़े नमूने सां असां लफ़्ज़ ताईं पहुचे सघूं था? मुख़्तसिर जवाबु। असल सभ खां पहिरीं इहो ई आहे त असां ईअं चवंदा त लतीफ़ जे मैसेज खे कन्वे करण जे लाइ तव्हांखे मौज़ू लफ़्ज़ जेको अचे थो उनखे चूंडियो, उते ई मौजूदु आहे। पर मक़सदु ऐं ख़्यालु तव्हांजो टुटे न, ख़्याल जो जड़ाव ठही अचे। पोइ उन लफ़्ज़नि खे उहो लफ़्ज़ जेकॾहिं तव्हां खां हेठि मथां में खयो वियो आहे ऐं हाणे दुरुस्तगी वारो रुख ॾिए थो त मैसेज खे न ड्रायो, उन अखर खे हेठि मथां वारो जेकॾहिं को पाजामो पारायो था त को हर्ज़ु कोन्हे, पर मक़सदु न टुटे। जॾहिं बेत तव्हां पढ़ो था पिया त ईअं लॻे त केमिस्ट्रीअ जी ॻाल्हि आहे त फिज़िक्स न अचे, केमिस्ट्री ई हले, तसलसुल हले, माना हले अॻिते। जी हिकिड़ो मिनट, मां इहो थो चवां अधे जो जेको क्वेश्चन आहे त लफ़्ज़ जेको आहे, हाणे जीअं सदर पहिरियों चयो त लाहे लज लतीफ़ चए, इहो लज लफ़्ज़ ई कोन्हे, इहो लफ़्ज़ आहे लुंग, लाहे लुंग। अधे जो क्वेश्चन इहो आहे त असां त लज लज ई त पढ़ंदा रहियूं, जेसिताईं लिखियलु हूंदो अल्फ़ हुन में त सॼी उमिरि लज लज ई पढ़ंदा रहंदासीं, त इहो असांखे केरु ॿुधाईंदो त इहा लज न आहे, इहो लुंग आहे? ऐं जेकॾहिं को ॿुधाईंदो त मतिलबु असांखे कहिड़ो हिकिड़ो वे आउट आहे जो पोइ अॻिते जेके नसुल ईंदा उहे इनखे लज न पर लुंग पढ़ंदा रहनि। त इन जे लाइ मुंहिंजे ख़्याल में त अॼुकल्ह डिजिटलाइज़ेशन जो दौरु आहे। जीअं असां डिक्शनरीअ में जेको को लफ़्ज़ हूंदो आहे उहो हुनजे पंहिंजो वॉइस बि ईंदो आहे हुन में, त जेकॾहिं जीअं तव्हां फयाज़ साहिबु कमु कयो था पिया इन ते, त इहा बि गुज़ारिश हूंदी त इन सां गॾोगॾु तव्हां जेकॾहिं भिटाई जे रिसाले खे लफ़्ज़नि में जेको वॉइस रिकॉर्डर में बि अची वञे त पोइ एक्चुअल जेके लफ़्ज़ आहिनि लज जी जाइ ते तव्हां हुनखे लुंग कंदव त अॻिते अचण वारा माण्हू इनखे लज न पर लुंग ई पढ़ंदा रहंदा। मुंहिंजे ख़्याल में तव्हांजो सुञो इहो ईअं ई जेतिरो जल्द थी सघे। फयाज़ साईं इन सां शबीर खोखर नालो मुंहिंजो सुवालु इहो आहे त हे जेके सामानी जी जेका हिन माना ॿुधाई आहे या लुंग जी लज जी लुंग माना ॿुधाई आहे, त हिन खां अॻु में तव्हांजे ॻाल्हाइण खां अॻु में हेतिरियूं तहक़ीक़ूं थियूं आहिनि, डॉक्टर नूर खान बलोची का लुगत तयारु कई आहे, उन मां या ॿियूं जेके लुगतूं तयारु थियूं आहिनि उन्हनि मां को तव्हां हवालो ॾियो पंहिंजी इन ॻाल्हि खे जस्टिफाई करण लाइ। रुगो तव्हांजे वाता सां या माना ॿुधूं था पहिरियों दफ़ो सामानी जी त माना सम्झ में आई, जॾहिं त उनजी बुलूगत वारी माना आम असां बि पढ़ी आहे, हीअं थोरी का ख़बर न आहे, त उनजो को हवालो ॾियो न तव्हां ॿियनि तहक़ीक़ मां, महिरबानी। मां अर्ज़ु पहिरियां ई करे चुको हुउसि त असांखे मैसेज कन्वे करिणो आहे, ठीकु आहे न। लफ़्ज़ जुमिलो ॾींदो, जुमिलो असांजो ख़्यालु ठाहींदो ऐं ख़्याल सां असां मैसेज कन्वे करे सघंदासीं त असांखे चवे छा पियो। सभु ॻाल्हि ॿियो इहो आहे त सुठो फॉर्म कहिड़ो थो लॻे, ठीकु आहे न। लाहे लज थी सुठो फॉर्म थो लॻे या लाहे लुंग सुठो फॉर्म थो लॻे, पर गंज जी लिखत में क्लियर या हिमल जेको इहो फेस्टिवल थी रहियो आहे ऐं उन में तव्हां ॾिसंदा त नौजवाननि जी जेका अक्सरियत आहे उहा असांखे नज़र कोन थी अचे, त असां कीअं पंहिंजे नौजवाननि खे इन तरफ़ माइल कंदासीं त उहे इनखे सम्झी बि सघनि, उनखे उहे सही तरीक़े सां पढ़ी बि सघनि ऐं उन में उहे वेही उन में ॻाल्हाए बि सघनि ऐं दुनिया ताईं उहो मैसेज बि वञी सघे। मुंहिंजे ख़्याल में ॿिन्ही मुअज़्ज़िज़ महिमाननि जी इजाज़त सां मां मुख़्तसिर जवाबु ॾियां। महिरबानी करे हींअर मोबाइल खणियो ऐं उन में भिटाईपीडिया लफ़्ज़ लिखो, ठीकु आहे। भिटाईपीडिया गवर्नमेंट ऑफ सिंध कल्चर डिपार्टमेंट जो हिकिड़ो ज़बरदस्त प्रोजेक्ट हली रहियो आहे।
उन जो टारगेट ई असांजो नई ईंदड़ नस्ल आहे, असांजी नौजवान क्लास जेका आहे, असांजा जेके ॿाहिरियां माण्हू आहिनि उन्हनि ताईं भिटाई कीअं रसाइजे, उन्हनि जे मीडियम में, उन्हनि जे ॿोलनि में, उन्हनि जे ग्राफ में, उन्हनि जे मीडियम जंहिंखे चऊं था, उहो बिल्कुलु उन में ई आहे ऐं भिटाई पीडिया ते कमु हली रहियो आहे। ऐं असांजो मक़सदु इहो आहे त असांजे ईंदड़ नौजवान ताईं भिटाई कीअं रसायूं। उन में जीअं सदरजन महिनतूं कनि था पिया, तहक़ीक़ूं कनि था, डॉक्टर नबीश खान बलोच आहे, गुरबख्शानी साहिबु आहिनि, जेके बि आहिनि उहे सभु जो सभु उन हिकु बेत जे ई पेज ते जेके बि तहक़ीक़ूं आहिनि उते ई असां अवेलेबल कया आहिनि ऐं उन जा उचार बि असां उते रखिया आहिनि। सो भेण इहे सप्लीमेंट्री अफ़सोस ऐं सिंध असेंबलीअ जो इजलास न आहे, उहो ओॾो सफ़ा हींअर ज़रे घटि राइफल ताणियूं वेठो आहे। जी हेठि अचूं था पिया, बसि पोइ जेको तव्हांखे हूंदो सवालु हूंदो पुछा कबियो। मां मुख़्तसिर वरी बि तव्हां सभिनी जी वॾी वॾी महिरबानी। भिटाई हिकु अहिड़ो उनवान आहे, भिटाईअ जो रिसालो सिंध जे ॿोलीअ जो उहो साखी आहे, उहो ज़ामिन आहे ऐं उहो एॾो वॾो मैदान आहे जो सच ई आहे त उमिरियूं गुज़िरजनि त बि उन सां इंसाफ़ु कोन थी सघंदो। हीअ नंढड़ी सेशन आहे, जस्ट हिकु झाती ॾेखारणी त हे नई तहक़ीक़ थी रही आहे। जंहिं जॻह ते जीअं ॻाढ़े मां कबीर जी ॻाल्हि कई, ईअं माण्हू पंहिंजो जेको हे दोस्त जेको कनि था पिया उन ते कंट्रीब्यूट कनि था, पंहिंजो जेको मग़ज़ विलोड़नि था पिया, तव्हांखे ॿुधाइणो आहे, तव्हांखे ॿुधायोसीं। हिन सेशन जो असुलु मक़सदु हुयो त लतीफ़ ते तहक़ीक़ बंदि न आहे थी, लतीफ़ ते तहक़ीक़ हली रही आहे ऐं इहो हिकिड़ो नई ऐं ख़ुशाइन ॻाल्हि आहे हिकिड़ी। तव्हांजी वॾी वॾी महिरबानी, लख थोरा तव्हांजा। मां चाहींदुमि त जेको मथे